अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो अली असगर आहे। हिन लेक्चर में असीं सेट जे बारे में सिखंदासीं। सेट मैथ जो हिकु अहम टॉपिक आहे। हिन जी एप्लीकेशन्स मैथ जी केतिरनि ई फील्ड में आहे ऐं उन खां अलावा रोज़मर्रा ज़िंदगी में जेके सेट जी एप्लीकेशन आहिनि, जीअं काउंटिंग प्रॉब्लम्स थी आहे यानी ॻणप वारा, ऐं उन खां अलावा प्रोबेबिलिटी थ्योरी आहे जंहिंमें सेट्स जो काफ़ी इस्तेमालु आहे। प्रोबेबिलिटी थ्योरी यानी नंबर ऑफ चांसिस काउंट करणु। ऐं लॉजिक्स में जेके लॉजिक प्रॉब्लम हूंदा आहिनि, लॉजिक ते बेस हूंदा आहिनि, एंड और इफ ईल्स ॿिया खोड़ सारा प्रॉब्लम जिन में सेट्स तमामु वॾी अहमियत जा हामिल आहिनि, इस्तेमालु थींदा आहिनि। ऐं उन खां अलावा मैथमेटिक्स जूं खोड़ सारियूं ब्रांचूं डिपेंड ई सेट ते कनि थियूं। ऐं मैथमेटिक्स जी ईअं खणी सम्झो त काफ़ी फाउंडेशन जेका आहे उहा सेट ते डिपेंड करे थी। जीअं अगरि असीं फंक्शन जे बारे में ॻाल्हाईंदासीं त उहो फंक्शन आहे ई पाण ख़ुदि सेट मां ठहियलु, कार्टीशियन प्रोडक्ट मां ठहियलु, जंहिंमें डोमेन ऐं रेंज हूंदी आहे। डोमेन ऐं रेंज बि सेट्स सां वास्तो रखनि था। उन खां अलावा जोमेट्री में बि सेट्स जो तमामु घणो इस्तेमालु आहे। अचो त असीं सेट्स जे बारे में वधीक सिखूं। सेट चइबो छा कया? सेट यानी अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स। जुदा जुदा शयुनि जे चिटीअ तरह सम्झायल मेड़ खे सेट चइबो आहे। हर मेड़ सेट न हूंदो आहे, पर जेको चिटीअ तरह सम्झायल हुजे, वाज़े हुजे। अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स। जुदा जुदा शयुनि जे चिटीअ तरह सम्झायल मेड़ खे सेट चइबो आहे। हाणे मिसाल तौरु सेट जा मिसाल, फॉर एग्ज़ाम्पल मैथ्स टीचर्स इन योर स्कूल। तव्हांखे ख़बर हूंदी त मैथ्स जा कहिड़ा टीचर्स आहिनि, उन्हनि जा नाला, उन्हनि जो सेट। मंथ्स ऑफ अ ईयर, मंथ्स ऑफ ईयर, साल जा महीना, जेके 12 महीना आहिनि उन्हनि जा नेम्स, जनवरी खां दिसंबर ताईं, ही बि क्लियर आहे। ऐं फ़र्ज़ु कयो क्रिकेट टीम ऑफ यूअर स्कूल, इट इज़ आल्सो वेल डिफाइंड, ही सेट आहे। पर कुझु कलेक्शन, ही कलेक्शन इन सेट आहिनि। कुझु कलेक्शन अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके सेट न हूंदियूं आहिनि, नॉट सेट। फ़र्ज़ु कयो नॉट सेट कहिड़ा आहिनि? जेके चिटीअ तरह सम्झायल न हुजनि। जीअं मिसाल तौरु इंट्रस्टिंग बुक्स, इंट्रस्टिंग बुक चिटीअ तरह वाज़े न आहे त कहिड़ा कहिड़ा बुक्स थी विया हिन में। या फ़र्ज़ु कयो जीअं असीं खणी अचूं इंटेलिजेंट पीपल, कीअं था असीं चई सघूं त केरु इंटेलिजेंट आहे, केरु इंटेलिजेंट न आहे? बिग नंबर्स, ऐं बिग नंबर्स में बि चिटीअ तरह वाज़े न आहे त बिग नंबर्स कहिड़ा, किथां खां शुरू थियनि, किथां केसि ताईं ख़तमु थियनि। ही कुझु सेट आहिनि ऐं ही कुझु सेट न आहिनि। सेट असीं लिखंदा कीअं आहियूं? हमेशह उनखे कैपिटल लेटर सां लिखंदा आहियूं, ऐं सेट खे कैपिटल लेटर में लिखंदा आहियूं, इक्वल सां लिखंदा आहियूं। कर्ली ब्रेकेट यानी विचीनिंगी लिखंदा आहियूं। कर्ली ब्रेकेट लिखी उन जे अंदरि एलिमेंट्स लिखंदा आहियूं जिन खे असीं सेपरेट कंदा आहियूं कामा सां। सेट में कॾहिं बि को बि रिपीटिंग नंबर न हूंदो आहे। सेट चिटी तरह ऐं वाज़े हूंदो आहे, वेल डिफाइंड हूंदो आहे। हाणे ही सेट आहे, कुझु स्पेशल असीं सेट लिखूं था, सेट ऑफ नेचुरल नंबर्स। ही सेट ऑफ नेचुरल नंबर्स, सेट ऑफ नेचुरल नंबर 1 2 3 हलंदा, यानी सेट ऑफ नेचुरल नंबर में 0 न हूंदी आहे। सेट ऑफ होल नंबर, सेट ऑफ होल नंबर में 0 हूंदी आहे। 0 1 2 3, 0 खां शुरू थींदो आहे, हिनखे चइबो आहे होल नंबर, सेट ऑफ होल नंबर्स। ऐं सेट ऑफ इंटीजर्स, सेट ऑफ इंटीजर्स ज़ेड सां शो कंदा आहियूं उहे नंबर्स जेके नेगेटिव बि हुजनि ऐं पॉज़िटिव बि हुजनि। 0 जे राइट साइड पॉज़िटिव नंबर हूंदा, 1 2 3 डॉट डॉट 3 डॉट लिखंदासीं कामा खां पोइ, -1 -2 -3 डॉट डॉट डॉट। ही थियो सेट ऑफ इंटीजर्स।
इंटीजर्स यानी नेगेटिव नंबर ऐं पॉजिटिव नंबर। ऐं उन खां अलावा सेट ऑफ इवन नंबर में यानी ॿधी अदद जीअं 0 +-2 +-4 +-6 यानी प्लस ऐं माइनस असीं ॿई नंबर लिखूं था। ऑड नंबर +-1 +-3 +-5 ही सेट ऑफ ऑड नंबर। सेट हाणे हिननि सेट्स में सभिनी में नंबर्स अची विया। फ़र्ज़ु कयो ही जेके होल नंबर्स आहिनि सॼा नंबर आहिनि उहे अची विया, पर जेकॾहिं फ्रैक्शन हुजे त उहो कहिड़े सेट में थो अचे 1/5 2/3 1/3 इहो थो अचे सेट ऑफ रेशनल नंबर्स में। सेट ऑफ रेशनल नंबर खे असीं क्यू सां ज़ाहिर कंदा आहियूं, यानी सभु फ्रैक्शंस ही सभु नंबर बि हिन जो सभु सेट आहे रेशनल नंबर जो। ही सभु सेट ही जेके बि सभई सेट आहिनि हिन मां ई निकितल आहिनि ऐं हिन में सभु नंबर अची विया। होल नंबर्स भी अची वियसि त फ्रैक्शंस भी अची वियसि त डेसिमल नंबर भी अची विया। सेट ऑफ एक्स सच दैट एक्स बिलोंग्स टू एक्स इक्वल टू P/Q। एक्स के सेट ऑफ एक्स सच दैट एक्स इक्वल टू P/Q वेयर PQ बिलोंग्स टू Z। P ऐं Q जो तालुक जेको आहे नेगेटिव नंबर हुजनि या पॉजिटिव नंबर कहिड़ा बि नंबर हुजनि ऐं Q जेको आहे उहो 0 जे बराबरि न हुजे, छो त डिवाइड में असीं Q कॾहिं बि डिवाइड में 0 नथा रखी सघूं, उहो अनडिफाइंड हूंदो आहे। ऐं सेट ऑफ इरेशनल नंबर्स हिन खे चइबो आहे रेशनल नंबर्स। रेशनल ऐं हिन खे चइबो आहे सेट ऑफ रेशनल नंबर्स। इरेशनल नंबर्स कहिड़ा आहिनि? सेट ऑफ एक्स सच दैट एक्स इज़ नॉट इक्वल टू P/Q यानी फ्रैक्शन फॉर्म में न हुजे, ही रिपीट भी न थिए, डेसिमल पॉइंट्स में हुजनि, रिपीट भी न थियनि ऐं न ई वरी जेको आहे सो हिन फ्रैक्शन फॉर्म में लिखी सघजनि। P ऐं Q जेको आहे सो P एंड Q Z सां बिलोंग कंदा हुजनि ऐं Q 0 जे बराबरि न हुजणु खपे। हिननि ॿिन्ही खे मिलाए करे रेशनल ऐं इरेशनल खे ॿिन्ही जी यूनियन थींदी आहे, उहो थींदो आहे रियल सेट ऑफ रियल नंबर्स यानी यूनियन ऑफ रेशनल नंबर्स and rational numbers. This is called set of real numbers. Okay, thank you for watching my video. ही वीडियो तव्हां दोस्तनि में शेयर कयो, सब्सक्राइब भी कयो ऐं उन खां अलावा जेके नेक्स्ट अपकमिंग वीडियोज़ आहिनि उहे बि ॾिसंदा रहो त जीअं तव्हांजो अञा वधीक कॉन्सेप्ट क्लियर थिए। हिन वीडियो खां पोइ असीं डिस्कस कंदासीं ॿियो टॉपिक आहे असांजो सेट्स जे बारे में, उहो ॾिसणु न विसारींदा। थैंक यू।